ज्यादती जो शिकार नींगरी जी तबियत नासाज़, चिल्ड्रन इमरजेंसी वार्ड में दाख़िल। नींगरी मुर्क कलोड़ जी तबियत ख़राब हुजण करे संदसि वारसन शेख ज़ैद चिल्ड्रन इमरजेंसी वार्ड में दाख़िल कराए छॾियो। नींगरी मुर्क कलोड़ जी ज्यादती में मुख्य जवाबदार खे पुलिस पारां गिरफ़्तार करण बाद रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। एसएचओ डोकरी अल्ताफ़ वॾो डिस्ट्रिक्ट सेशन जज शरफुद्दीन शाह जी अदालत में रिपोर्ट समेत पेश। मुख्य जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में रिपोर्ट पेश, जंहिं लाॻापियल डोकरी जी अदालत खे लिखियो आहे त केस खे ॾिसी करे उन जे लिहाज़ सां एटीसी कलम लॻनि था त उन खे केस में शामिल कया वञनि। जवाबदार सोणो शाह खे रिमांड लाइ डोकरी जी अदालत में पेश कयो वेंदो, जॾहिं त ॿिए तरफ़ एडवोकेट सलमा भुट्टो जो चवणु आहे त नींगरी मुल्क कलोड़ो ज्यादती केस में एटीसी जा कलम बि शामिल करण लाइ अदालत खे दरख़्वास्त कई आहे, जंहिं डोकरी सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट तां केस उमाणियो आहे। रिपोर्ट काज़ी फरीद, वीएनएस डोकरी।